हिते मांखे ॿुधायूं त ठठे वेझो कराची खां पिकनिक लाइ आयल नौजवान कींजे ॾंढ में ॿुॾी फौत थी वियो। फौती जो लाश मकली अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती जी सुञाणप महमूद वलद हुसैन नाले सां थी आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठठे वेझो कराची खां पिकनिक लाइ आयल नौजवान कींझर ढंढ में ॿुॾी फौत थी वियो आहे। फौती जो लाश मकली अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती जी सुञाणप महमूद वलद हुसैन नाले सां थी आहे। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ठठे वेझो कराची खां पिकनिक लाइ आयल नौजवान कींझर ढंढ में ॿुॾी फौत थी वियो। फौती जो लाश मकली अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौती जी सुञाणप महमूद वलद हुसैन नाले सां थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कर रहिया आहियूं। ठठे वेझो कराची खां पिकनिक लाइ आयल नौजवान कींझर ॾंढ में ॿुॾी फौत थी वियो। फौती जो लाश मकली अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौती जी सुञाणप महमूद वलद हुसैन नाले सां थी आहे। ठठे वेझो कराची खां पिकनिक लाइ आयल नौजवान कींझर ॾंढ में ॿुॾी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, ठठे जे तारीख़ी ऐं तफ़री माग कींझर ढंढ ते पिकनिक लाइ आयल मीरपुर खासा नौजवान ॿुॾी फौत थी वियो आहे। रेस्क्यू टीमनि लाश कढी रेस्क्यू सेंटर मुंतक़िल करण बाद सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त फौत थियल नौजवान जी सुञाणप महमूद वलद हुसैन तो थी आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।